नाज़रीन शाहदादकोट में अगवा थियल शहरी नज़ीर ब्रोही अपनी बाजियाब न थी सघियो आहे। शहरी इंतजामिया खां मायूस थी कोटू मोटू चौक ते एहतजाजी कैंप हणी कुरान पाक जो विल शुरू करे छॾियो आहे। अदनान भट्टी जी रिपोर्ट। असां नज़ीर ब्रोही की बाजियाबी लाइ कोटू मोटू चौक का SHO साहब का वठी हितां जे MLA MPA DPO DSP जेके भी ताक़तवर कुवतूं आहिनि सभिनि ताईं पंहिंजो एहतजाज पहुचायोसीं, पर अफ़सोस सभिनि पंहिंजी मज़लूमियत ॾेखारी। सभिनि इहो ई चयो त असांजे वस खां ॾोहारी ॾाढा आहिनि, असां बि तव्हां सां गॾु वेही सघूं था पर उन्हनि खे कुझु करे नथा सघूं। सो आख़िरी असांखे रस्तो अल्लाह पाक जो कलाम ई मिलियो त ही कोटू मोटू चौक ते कुरान पाक रखी सिर्फ़ु नज़ीर ब्रोही न पर असां ज़ुल्म के ख़त्म करण जो सोचे अल्लाह पाक खे वाधायूं। पुलिस आख़िरी जॾहिं 24 घंटनि जो टाइम असां खां वरितो, उन खां पोइ कल्ह जॾहिं 24 घंटा पूरा थी विया त पुलिस अची DSP साहब जी अखियुनि मां मूंखे लॻे पियो त भाई जेतिरो प्रेशर मूं ते तव्हांजो आहे माण्हू बाज़ियाब करण जो, ओतिरो प्रेशर मुंहिंजो हुकुमराननि जो आहे मूं ते त माण्हू वापसि न कजे। असां हिन तहरीक खे वधाइण जे लाइ, नज़ीर ब्रोही खे बाज़ियाब करण जे लाइ दुनिया जूं जेतिरे बि पुरअमन तरीक़े जा एहतजाज आहिनि सभिनि ताईं पहुचंदासीं, पूरी सिंध ताईं एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। जॾहिं ज़रूरत पई त असां पुरअमन खां वठी पुरतशद्दुद एहतजाज बि कंदासीं। हींअर असांजे हथ में कलाम पाक आहे। असां काफ़ी जाखोड़ कयोसीं, उन्हनि माण्हुनि खे पाण को इन शहरनि को लीच सम्झियोसीं। असांजो ग़लती हुयो, असांखे पहिरें ॾींहं ते कलाम पाक खणी करे हिते वेहणो हुयो। काफ़ी ॾींहं असां ग़लती में गुज़ारियोसीं ऐं हाणे ही कमज़ोरी न सम्झो, ही इनकलाब सम्झो। हे हिकु नज़ीर छा पर असां सवे नज़ीर हिन इनकलाब खां क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं। जीअं कुझु ॾींहं तव्हांखे ॿुधायो त DIG अची असांजो अखि खोलियो त रोडनि ते निकिरो ऐं इंसानियत लाइ उथो। इंसानियत जो रहबर क़ुरान पाक आहे त असां राति वाज़ह कईसीं त असां सुबुह सुबुह जो डेली हिते क़ुरान पाक जो तिलावत कंदासीं। ज़िम्मेवार ऑफिसर DPO आहे, ॿिए ॾियारे उन जे आॾो असांजो ट्रांसपोर्ट गुड्स ट्रांसपोर्ट जे तरफ़ां ऐलानियल शहरनि जो ऐलान थियो आहे। अंगारे जे ॾींहुं हुनजो जेको आहे सो ऑफिस जे अॻु धरणो हणंदासीं। घर में राज राड़ो हले थो, मातम थो हले, बाक़ी इंतज़ाम में कुझु न कयो असांजे लाइ। पुलिस इंतज़ाम में तव्हांजे घर आई आहे? घर न आयो आहे। कुझु आसरो उमेद आहे? बसि आसरा आहिनि, अॼु सुभाणे मज़ूर आसरो आहे, ॿियो त हाणे अलाए कूड़ो अलाए सच, असांखे त काई ख़बर नथो पवे जेतिरी बि थिया आहिनि। हुन खां फ़ोन वग़ैरह का पैसा घुम जे लाइ उहे सही पैसनि जे लाइ फ़ोन न आयो आहे। वॾे चवण त ॿ ॾींहं क्रॉसिंग पढ़ंदासीं, वक़्तु वञी सम्झी न कुझु रोड ब्लॉक कंदासीं, ॿियो DPO जो ऑफिस जो धरणो हणंदासीं। हिन वटि असांजे घर में इहो जो क़ुरान शरीफ़ जो हले थो, इहो बि हली रहियो आहे। अलाह साईं को दुआ घुरी रहिया आहिनि त असां सां अहिड़ो ज़ुल्म छो थो थिए। अॼु हिकिड़ो ॾींहुं आहे, इंतज़ाम आहे असां सां जेको वाइदा करे ॿिनि ॾींहंनि जो मोहलत वठंदे अॼु ताईं हींअर असांजो कैंप पटायो वियो। वरी असां कंहिं पासे ते वञी वेही रहियासीं, वरी उहो इंतज़ाम आहे त असां मजबूर थी करे 5 ॾींहं जो मोहलत वरितऊं। सॼ 8 ॾींहं अॼु वापसि अची करे हिते था वेठा। असांखे बि सम्झ में नथी अचे इहा ॻाल्हि त ही बार बार कहिड़ी मश्करी लाइ वेठी आहे। असांजी ज़िला कंबर शाहदादकोट जी इंतज़ामिया जो असांखे उथारे करे 5 ॾींहंनि जी असांखां अल्टीमेटम वठी करे 3 ॾींहं वरी वठी रोज़ अची करे असांखां अल्टीमेटम वठण त असांखे ईंदड़ 24 कलाक ॾियो नेठि मजबूर थी असां हाणे ही जेका असांजी अवामी अदालत आहे, जिन अवामी अदालत जे हिन प्लेटफॉर्म ते हिन तॾहिं ते असां कलाम पाक जो विर्द करे रहिया आहियूं त इनशाअल्लाह ताला रब ताला रहम कंदो। असां ज़िले हुकूमत खां मुकमिल तौर ते ज़िले इंतज़ामिया खां असां नाउमीद आहियूं, बसि अल्लाह में उमेद आहे। तंहिंजे करे अॼु असांजो ही जेको ख़त्म क़ुरान आहे इन में रब ताला खां सभु शयूं दुआ घुरंदासीं त नज़ीर ब्रोही जल्द खां जल्द अची बाज़ियाब थी वञे। इंते अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त 20-22 ॾींहं गुज़रण खां बावजूद बि
अॼु ॾींहुं थी असांजो शहरी भाउ नज़ीर अहमद बाज़ियाब न थी रहियो आहे। नतीजतन सभिनी दरनि खां मायूस थी करे असां अॼु हिन शहदादकोट जे हाइड पार्क कोटमोटू चौक ते क़ुरान पाक खणी करे विर्द शुरू कियो आहे, क़ुरान पाक जो ख़तम शुरू कियो आहे, पंहिंजे रब साईं खे ॿाॾाइण शुरू कियो आहे त या अल्लाह असां दुनिया जे सभिनी दरनि खां नाउमेद ऐं मायूस थी करे अॼु असां तोखे तुंहिंजे क़ुरान पाक जो वास्तो ऐं वसीलो ॾेई करे उन जो ख़तम पढ़ी करे यासीन शरीफ़ जो ख़तम कढी, सूरत मुल्क जो ख़तम कढी करे, आयतुल कुर्सी जो ख़तम कढी करे असां पंहिंजे रब साईं खां इहा दुआ था घुरूं त असांजो भाउ, असांजो शहरी, असांजो पोयत नज़ीर अहमद ब्रोही अल्लाह साईं पंहिंजे बाज सां, पंहिंजे करम सां, पंहिंजे महिरबानी सां वापसि करे। हिते बदबली चोट चढ़ी हुई आहे कि नंढियूं कारवायूं स्कूटर दुकान घर में घेरण तो रोज़ मामूल आहे। 10 ॾींहं अॻु में हिते जेको आहे DPO आयो हुयो ऐं DPO सां मुंहिंजी पंहिंजी मुलाक़ात थी, उन्हनि हुन ज़िक्र कयो त असां तमामु वेझो वञी जेको आहे मुगवी जे पहुता आहियूं ऐं 3 ॾींहंनि जे अंदरि इंशाअल्लाह जेको आहे बाज़ाब कराईंदासीं। हाणे 3 ॾींहंनि जे बजाय ते 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर उहो मुगवी जे लाइ रोज़ बरोज़ जेको आहे इंतज़ाम जे जेको आहे अॼु 24 कलाक ॾियो, 12 कलाक ॾियो ऐं मां सम्झां थो त इहा इंतज़ाम जी ना हली आहे। अल्लाह तुंहिंजी बारगाह में हथ खणी दुआ था कयूं, अल्लाह असांजो भाउ नज़ीर अहमद बाज़ियाब कराए, ज़ालिमुनि जे चंबे मां आज़ाद फरमा या अल्लाह। मुंहिंजे घर वारा ॾाढा परेशान आहिनि या अल्लाह, पूरो शहर हुनजे लाइ परेशान आहे या अल्लाह, असांजे हाल ते रहम नाज़िल फरमा अल्लाह। हिन असांजी सिंध सुवारी क़यामत जो देवारो बणा या अल्लाह। या अल्लाह दहशतगर्दी खां बचा, बदअमनी खां बचा या अल्लाह। हिन इलाइक़े जा माण्हू ॾाढी तकलीफ़ में आहिनि या अल्लाह, हिननि जे हाल ते रहम नाज़िल फरमा या अल्लाह। या अल्लाह, कोई मुस्लमान, कोई माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ कोन्हे या अल्लाह। असांखे हक़ वारा, सच वारा, ईमान वारा ऑफिसर अता फरमा।